अस्सलाम वालेकुम यार मेरा दोस्तों जी त आज़ादारी जा ॾींहं आहिनि। अॼु 5 मुहर्रम शरीफ़ आहे ऐं तव्हांजे साम्हूं अॼु शमन अली मीराली जो ख़ूबसूरत एल्बम खणी आया हूं। इंशाल्लाह ही तव्हांखे पसंदि ईंदो ऐं 1995 में एल्बम नंबर 4 आहे ऐं हिन जो इश्तिहार तव्हांजे साम्हूं आहे। अनवर वेस्तड़े जो बि आहे, शमन अली मीराली बि आहे, कमर पिताफ़ी बि आहे ऐं गुलाम अब्बास भी आहे। हिननि जा हिकु ई साल में एल्बम आयल आहिनि 1999 में ऐं शमन अली मीराली जो ही ख़ूबसूरत एल्बम आहे, दर्दनाक एल्बम आहे। शमन अली ऐं साथी ही रिकॉर्डिंग नाज़ प्रोडक्शन, महबूब अली मंगसी रिकॉर्डिंग, मीर हसन मंगसी निगरान, शायर गोहर गदाई साहब। कूफिन केॾो कहर कयो आहे, शाम ग़रीबां सैयदान। ऐं एल्बम ही काफ़ी दर्दनाक रहियो आहे ऐं एल्बम जी ख़ासियत इहा आहे त एल्बम 1995 में आयल आहे। हिन में 4 नुआ आहिनि, तक़रीबन हिन जेके बि नुआ हूंदा आहिनि 4 ई हूंदा आहिनि ऐं कुझु हिन में वॾा हूंदा आहिनि, कुझु मसाइब बि हिन में पढ़िया वेंदा आहिनि। इन करे कुझु हाणे पहिरियों नुओ आहे हिन जो, शबीर जे कुसजण जो अरमान आहे मौला, शाम जी आई जॾहिं बाज़ार बेपर्दा परदेदार, हलिया वीरण हलिया। उन खां पोइ आहे हाय ज़माने कीता कहर आले नबी ते, ऐं उन खां पोइ आहे हुरमल कुझु तूं क्यास करीं हा, ज़ुल्म न एॾो बदकार करीं हा, हुरमल कुझु तूं क्यास करीं हा, ज़ुल्म न एॾो बदकार करीं हा, हुरमल कुझु तूं क्यास करीं हा। ऐं हुन खां पोइ कूफिन कहर कयो आहे, कूफिन केॾो कहर कयो आहे, कूफिन केॾो कहर कयो आहे, कासिम घोट कुठो आहे, कूफिन केॾो कहर कयो आहे। उन खां पोइ आहे हलिया वीरण वफ़ादार नाहे चैन, उन खां पोइ आहे गुज़री वञे हीअ ज़िंदगी ग़म ऐं मातम में, उन खां पोइ आहे शाम जी आई जॾहिं बाज़ार बेपर्दा परदेदार। दोस्तों ही एल्बम पूरो थियो आहे ऐं हिन खां पोइ इंशाल्लाह रखंदासीं ॿियो 1935 या वरी वॉल्यूम 35 रखंदासीं हैदरी प्रोडक्शन जो, या वॉल्यूम 30 235 भी आहे, वॉल्यूम 55 भी आहे, कुझु 4-5 एल्बम ॿिया आहिनि रहियल, उहे बि रखंदासीं, उहे बि तव्हांखे ॾेखारींदासीं। इंशाल्लाह तव्हांखे उहे पसंदि ईंदा ऐं पंहिंजी कमेंट बॉक्स में मूंखे पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा कयो त जीअं आउं उन हिसाब सां वीडियो ठाहियां। ठीकु आहे दोस्तों, पोइ मूंखे तव्हांजी कमेंट जो इंतज़ारु हूंदो आहे, पर काफ़ी दोस्त आहिनि जेके घटि कमेंट्स था कनि ऐं पंहिंजी राय घटि था ॾियनि, ऐं उन्हनि खे इहो ई आहे मुंहिंजो त पंहिंजी राय ॾियो, पंहिंजी क़ीमती राय ॾींदव, ॿुधाईंदव त असां उहा शइ रखंदासीं बिल्कुलु।